अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हां खे भली कार। अॼु असां इंतिहाई अहम मौज़ू आदमशुमारी, आदम ॻणप ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। जीअं त आदमशुमारी जो जेको मौज़ू हूंदो आहे, आदमशुमारी हूंदी आहे, उहा इंतिहाई मुल्कनि लाइ इंतिहाई ज़िम्मेवार हूंदी आहे ऐं इंतिहाई अहम हूंदी आहे। उन ई आदमशुमारी सां मुल्क जो समूरो कार वहिंवार हुजे, उन जे मुआशी, सियासी, समाजी जोड़जक हुजे, ईअं चइजे, उन समूरनि जी आदमशुमारी सां उहा ॻंढियल हूंदी आहे। पर बदकिस्मतीअ सां असां वटि उनखे एतिरो सीरियस न वरितो वेंदो आहे। उन जे करे जीअं ई मुल्क जे ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं खोड़ सारा प्रॉब्लम्स आदमशुमारीअ जे हवाले सां जेके बि ॿियूं क़ौमूं आहिनि, उन समूरनि खे सूबा आहिनि, उन्हनि खे इहे रिज़र्वेशन्स रहंदा आया आहिनि। असां शुरूआती जेकी पहिरीं आदमशुमारी, जीअं नंढा अंग अखर जल्दी जल्दी मां तव्हांखे ॿुधाए वठां। 1951 में थिए थी पहिरीं, ऐं 10 सालनि खां पोइ आईन मुताबिक़ थियणी आहे। 1961, 1972 में थिए थी, छो जो 71 वारो साइनो थिए थो। उनखां पोइ 1981 ऐं 1991 बदिरां 1998 उन में लेट थिए थी। ऐं वरी जेकी छहीं आदमशुमारी थिए थी उहा 2017 में 19 सालनि खां पोइ थिए थी। 4 साल उन जा नतीजा रुकियल रहनि था। 2017 में 2021 में उन जा नतीजा अचनि था। उन नतीजनि ते एतिराज़ु वारियो थो वञे त हीअ जेके नतीजा आहिनि उन ते मुतमिन न आहिनि। उन में ख़ासि तौर ते MQM जमा इस्लामी ऐं वींदे पीपुल्स पार्टी सिंध हुकूमत बि उन ते एतिराज़ गॾियल मुफ़ादन वारी काउंसिल में उथारिया आहिनि, जंहिंखां पोइ ॿीहर फ़ैसिलो थियो आहे त नई ॻणप कई वञे, नई आदमशुमारी कई वञे। उन में जेके अहम ॻाल्हियूं साम्हूं पियूं अचनि त बग़ैर शनाख़्ती कार्ड, बग़ैर जेको नादरा जी वेरिफिकेशन खां सवाइ उन जी ॻणप कई वञे। असां इन अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त आदमशुमारीअ जे हवाले सां जेके नवां नुक़्ता आंदा पिया वञनि, उन सां ख़ासि तौर ते सिंध खे कहिड़ो उन जा हाकारी असर पवंदा, उन जा नाकारी असर पवंदा, या ईअं चइजे कराची हुजे या लाहौर, कोयटा, पिशावर, उन्हनि जी जेकी ज़मीनी हक़ीक़तुनि में कहिड़ो फ़र्क़ु रहे थो। असां इन अहम मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं इन ते असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे ऐं नाले वारा तालीमदान आहिनि, लेखक आहिनि, डॉक्टर महबूब शेख साहब ऐं इसहाक सुमरो साहब, इहे एक्टिविस्ट आहिनि। उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे कराची स्टूडियो में। जॾहिं त मुश्ताक मीराणी साहब असांजा लाइन ते मौजूदु हूंदा, पाण लेखक आहिनि ऐं इन्हनि समूरियुनि शयुनि ते तज़ियो बि कंदा रहनि था। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। डॉक्टर साहब, डॉक्टर महबूब साहब, तव्हां खां ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कजे त हीअ जेको माज़ीअ खां वठी हेल ताईं मुख़्तलिफ़ आदमशुमारियूं, उन जा मुख़्तलिफ़ अंग अखर ईंदा रहनि था। हिन भेरे ईअं थियो आहे त पहिरियों त कॾहिं कॾहिं पाण 18 साल बि लेट थिया आहियूं। हिन भेरे वरी 5 सालनि खां पोइ आईन मुताबिक़ 10, पर असां जल्दी पिया करायूं। उन में जेके शयूं एतिराज़ वारियूं जेके डिस्कशन थियनि थियूं, तव्हांखे इहे कीअं इन जो जाइज़ो वठंदव त इन में कहिड़ियूं शयूं तव्हांखे एतिराज़ वारियूं थियूं लॻनि, या इन सां कहिड़ा फ़र्क़ु पवंदा? साईं, सभ खां पहिरियों त तव्हांजी वॾी महिरबानी जो हिकु अहम इशू ते अव्हां ही प्रोग्राम करे रहिया आहियो। असां इन महीने जी शुरूआति में सिंध विजन जे प्लेटफॉर्म तां हिकिड़ो ब्रेन स्टॉर्मिंग सेशन रखियो, जंहिंमें जेके बि नामवर थिंक टैंक्स आहिनि ऐं शख़्सियतूं जेके इन सिलसिले में दिलचस्पी रखनि थियूं, असां उन्हनि खे सभिनी खे घुरायो ऐं कोई 3-3.5 कलाक जो तफ़सीली गुफ़्तगू थी। उन खां पोइ असांखे मुसलसल जेके माण्हुनि जूं फ़ोनियूं अचनि पई मूं ॾे, साईं असांखे हीअ वज़ाहत कयो, हे ॻाल्हि ॿुधायो, हे ॻाल्हि ॿुधायो। पोइ इन मां लॻो त माण्हुनि में काफ़ी इन बारे में मुंझार आहिनि। तव्हांजे हिन प्रोग्राम जो अहिड़ो बहितरीनु टाइम थियो आहे जो मां सम्झां थो त इन सभिनी माण्हुनि खे मां अॼु गॾियल नमूने जवाबु ॾेई सघां त उहे सभु मुतमिन थी वेंदा ऐं हिन प्रोग्राम जी अहमियत बि जेका आहे सा हुननि जे साम्हूं अची वेंदी। साईं, शुरू में जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत जे इतिहादी पार्टीअ MQM तरफ़ां इहो मुतालबो कयो वियो हुयो त जेको आहे सो कराची जी आदमशुमारी घटि ॾेखारी वई आहे ऐं इहा जेका आहे सा नयसर कई वञे। उन खां पोइ सिंध हुकूमत बि घुर कई त आदमशुमारी जेका सा वरी कराई वञे। पोइ जॾहिं काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट में इहो मसइलो आयो त उते इहो फ़ैसिलो कयो वियो त
7वीं आदमशुमारी त करायूं था पिया हिन साल जे आख़िर में, पर उहा सॼे पाकिस्तान लाइ थींदी। यानी कि जेको मुतालबो हिकु सियासी पार्टी जो हो सिर्फ़ु कराचीअ लाइ, उन ई जाइ ते जेको फ़ैसिलो थियो इहो जेको थियो त पूरे पाकिस्तान में थींदी, जेको चङो फ़ैसिलो हुयो, चङो फ़ैसिलो हुयो। हाणे मुसलसल इहा ॻाल्हि सियासी जलसनि में ऐं प्रोग्रामनि में ऐं इंटरव्यूज़ में इहा ॻाल्हि कई थी वञे त कराचीअ जी आदमशुमारी 3 करोड़ आहे, 3 करोड़ आहे। ऐं इन ताईं पहुचण लाइ इहा कोशिशि कई वई त जीअं जेके शनाख़्ती कार्ड आहिनि उन्हनि जो शर्त ख़तमु कयो वञे। हाणे जेकॾहिं शनाख़्ती कार्ड जो शर्त ख़तमु थिए थो त यकीनन आदमशुमारी में इज़ाफ़ो ईंदो। ऐं इन ते सिंध जे माण्हुनि खे शकूक आहिनि ऐं शुबहात आहिनि ऐं बार बार तशवीश जो इज़हार कनि था। आदमशुमारी कराइणु वफ़ाक़ जो हक़ु आहे ऐं हो पंहिंजो वफ़ाक़ वारा इहो पंहिंजो आइनी हक़ु इस्तेमालु कनि। पर जेके ख़दशात आहिनि, हाणे उन ख़दशात खे कीअं कवर कजे, इहो असांजो जेके साथी जेके आहिनि थिंक टैंक्स आहिनि उन्हनि त गॾिजी पंहिंजो हिकिड़ो कमु शुरू करे ॾिनो आहे। विगोरसली असां हिन मामले खे खयों आहे। मुसलसल जेको आहे सो मुलाक़ातूं मुसलसल। हींअर 3 ज़रिया आहिनि असांखे अवाम ताईं पहुचण लाइ। हिकिड़ो आहे सोशल मीडिया जो, ॿियो आहे असांजो अख़बारूं, टियों आहे जेको आहे तव्हांजा चैनल। इन टिनी ते इन ॻाल्हि खे खयों वियो आहे। हिकिड़ी ॻाल्हि जेका असांखे मुख़्तलिफ़ माण्हुनि सां गुफ़्तगू ज़रिए मालूम थी, बहस में आई, सोच में आई त जेकॾहिं आदमशुमारी में ॻणप में कराचीअ जो अंग वधी सघे थो त सिंध जे ॿियनि शहरनि जो बि त वधंदो न। जेकॾहिं शनाख़्ती कार्ड जी शर्त ख़तमु थी आहे त जेकॾहिं हिते रहंदड़ सभिनी क़ौमुनि खे इन मां फ़ाइदो मिलंदो त उन में सिंधी बि हिते कराची आया आहिनि, हज़ारनि में न पर लखनि में आया आहिनि, उन्हनि वटि शनाख़्ती कार्ड कोन्हे। अहिड़ी तरह सिंध जे ॿाहिराड़ीअ वारा माण्हुनि वटि बि अञा ताईं शनाख़्ती कार्ड कोन्हे। तंहिं करे शनाख़्ती कार्ड जे ख़तमु थियण जा ॿई पहलू ॾिसणु खपनि। पर जेका ॻाल्हि जंहिं ते असां कॾहिं बि कंप्रोमाइज़ न कंदासीं ऐं तशवीश आहे ऐं सभिनी खे आहे, उहो आहे त हिते जेके धारिया आहिनि जेकॾहिं उन्हनि खे ॻणनि था बग़ैर शनाख़्ती कार्ड जे, जंहिंखे नालो ॾियनि था टेक्निकल त डिफेक्टो, माना जेके माण्हू हिते मौजूदु आहिनि, जेकॾहिं उन्हनि खे ॻणनि था आदमशुमारी में, उहे माण्हू त जीअं कराची जी आदमशुमारी थिए, पर उन्हनि अंगनि अखरनि खे अलॻि करे ॾेखारियो वञे त जीअं उहे वोटर्स लिस्ट में न अचनि। जेकॾहिं उहा आबादी ॾेखारे ऐं जेकॾहिं सियासी पार्टियूं इहे डिमांड कनि थियूं त वफ़ाक़ असांखे NFC में शेयर वधीक ॾिए या इन सां क़ौमी ऐं सूबाई असेंबली सीटूं वधनि थियूं, त इन हद ताईं त सोचे सघिजे थो। पर उन्हनि खे परमनेंटली हिते सेटल ॾेखारे, उन्हनि खे वोटर लिस्ट में शामिलु करे ऐं टोटल आदमशुमारी ॾेखारी वञे, इन ते असांखे एतिराज़ आहिनि। सही, ठीकु आहे, सही, पाण ॻाल्हि बिल्कुलु सही जारी रखूं था। मुश्ताक मिराणी साहब, 7वीं आदम ॻणप खे तव्हां कीअं था ॾिसो? हेलो जी मुश्ताक साहब, आवाज़ अचे थो मुंहिंजो तव्हांखे? हा ॿुधायो। मुश्ताक साहब, 7वीं जेकी आदम ॻणप जो फ़ैसिलो कयो वियो आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? उन जा मुख़्तलिफ़ पासा जंहिंमें NIC खां सवाइ ॻणप कई वेंदी, नादरा जी वेरिफिकेशन खां सवाइ कई वेंदी, उन ते तव्हांजो छा हूंदो, कीअं जाइज़ो वठंदव? हाणे काफ़ी शयूं असांजे दोस्त डॉक्टर महबूब शेख साहब ॿुधायूं जी, इसाक सुमरो तव्हांजे डिफरेंट पहलू ते ॿुधाईंदो। असांखे सिर्फ़ु 3 ख़दशा आहिनि। जी, हिकिड़ो त
सॼी सिंध में पर्टिकुलरली कराचीअ में टे ग्रुप रहनि था। हिकिड़ो परमानेंट जेके रहनि था ऐं ॿियो जेके अफ़गानिस्तान बर्मा जेके बि आहिनि ॿियनि मुल्कनि जा उहे रहनि था, जेके असां था इहो गैर मुल्की था चऊं। ॿियो टिनी सूबनि जा थोरे वक़्त लाइ कराचीअ में रहनि था या सिंध जे बाक़ी शहरनि में। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं उन्हनि खे जुदा न ॻणियो वियो त पोइ नतीजो छा थींदो त कराचीअ जी भली आदमशुमारी वधे, कोई इशू कोन्हे को, ज़ाहिर आहे बाक़ी ज़िलनि में बि वधंदी, पर उन्हनि खे हक़ु मिलंदो त हू पंहिंजो सुञाणप कार्ड बि ठाराइनि, वोट जो इख़्तियार बि कनि ऐं हूअं बि जेको राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन जे बुनियाद ते सिंध जेको आहे पाकिस्तान में शामिल थी, फेडरेशन में शामिल थी, उन में हिकिड़ो टेरिटरी इम्पॉर्टेंट आहे ऐं ॿियो आहे डेमोग्राफी। जेकॾहिं डेमोग्राफी ईअं ई अल्टर थी वञे या सिंधियुनि जो तइदादु रिलेटिवली घटि ॾेखारियो वञे या टिनी सूबनि जा माण्हू या अफ़गानिस्तान जा ॿिया अचनि था त पोइ यकीननि इहे क़ाबिल क़बूल न आहे। तमामु इहो इम्पॉर्टेंट आहे। इन सां असांजो राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन आहे न उहो अफेक्ट थींदो। तंहिंजे करे असांजा बिल्कुलु कंसर्न्स आहिनि त जेकॾहिं ही तव्हां ॾिसो बाक़ी जेको छो कयो पीपल्स पार्टीअ घणो ॻाल्हाए सघिजे थो, पर हाणे उहो फ़ैसिलो थियो आहे काउंसिल ऑफ कॉमन इंट्रेस्ट में, हाणे अचो त हाणे जेका थी वेंदी उहा। वरी ॿियो तव्हांखे पहलू ॿुधायां त ही घणो करे नादरा खे ॾियनि था, छो जो ही हू अॻे हूंदो हो मैन्युअली इंटरव्यू वठी पोइ कागज़नि में लिखंदा, पोइ उन्हनि जी एंट्री थींदी। हाणे डायरेक्ट आहे, कंप्यूटर टेबलेट हूंदी। सपोज मां तव्हांजे घर अचां थो पियो, तव्हां खां इंटरव्यू था केतिरा घर जा भाती आहिनि, केतिरा पढ़ियल आहिनि, बिजली आहे, पाणी आहे, जेको बि वॉट एवर में बि इहो आहे इंफॉर्मेशन, उते जो उते जेको आहे इन्यूमरेटर में कंप्यूटर में टेबलेट में कंदो, डायरेक्ट उते हली वेंदी। इन मां बि असांखे हिकिड़ो ख़दशो आहे त उन जी का वेरिफिकेशन न आहे। मां हिकिड़े फ्लैट में अकेलो थो रहां, मां 5 माण्हू थो लिखनि भई मुंहिंजा जेके पंजाब विया आहिनि ॿिया आहिनि, त इहे जेके मुख़्तलिफ़ जेके पहलू आहिनि उहे इम्पॉर्टेंट आहिनि। त ॿियो तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां त अञा ताईं हुननि जेको डिक्लेयर कयो हो त मई में इहो इंटरव्यू थींदो, माना घर टू घर जेको थींदो, उहो चवनि था त पोस्टपोन थियो आहे अगस्त ताईं, मूंखे ख़बर न आहे। ऐं ॿियो जेको असांजो आहे त सिंध गवर्नमेंट सीरियस ई नथी थिए इन इशूअ लाइ, जो अञा ताईं सेंसस कमिश्नर सिंध लाइ मुक़ररु ई न थियो आहे। छाकाणि सिंध गवर्नमेंट नॉमिनेट कंदी आहे ऐं उहो अप्रूव कंदो आहे फेडरल गवर्नमेंट। अञा ताईं उनजी नॉमिनेशन थी आहे, त असांखे ॾुख थो थिए त सिंध गवर्नमेंट हेॾे अहम इशूअ जे लाइ जेको आहे एॾी सीरियस ई न आहे जो सेंसस कमिश्नर जेको आहे सिंध लाइ मुक़ररु करे, जो असां सिविल सोसाइटीअ जा जीअं महबूब साहब आहे, इसाक कुमरो साहब आहे, ॿिया वञी हुन सां मुलाक़ात कनि, पंहिंजा ख़दशा हुन सां ॾेखारनि, कंसर्न कनि भई ही आहिनि किथे आहिनि छा आहिनि, उहो अञा ताईं न आहे। तंहिंजे करे असांखे बिल्कुलु ॻणती आहे त सिंध गवर्नमेंट इमीडिएटली जेको आहे सो सेंसस कमिश्नर मुक़ररु करे। बिल्कुलु मुश्ताक साहब, हिकु डिजिटल जी तव्हां ॻाल्हि कई त इहे ख़दशा बि साम्हूं अचनि था, जीअं RTS वारो मामिलो साम्हूं हो। हिकु इहो, ॿियो इहो त अगरि ॻणियो थो वञे, मिसाल तौरु जेके जीअं चइजे धारी आबादकारी या गैरक़ानूनी तौरु रहंदड़ माण्हुनि खे, त उन जा जेके सिंध जा विरछ जा मामला, मुआशी मामला, सिंध जे मुफ़ादनि जा मामला, उन जो केॾो वॾो टकराव थींदो? सिंपली ॻाल्हि आहे न, जॾहिं डेमोग्राफी तव्हांजी चेंज थींदी या सिंधियुनि जी जेका पॉपुलेशन डायल्यूट थींदी, त उहो त असांजो माना फर्स्ट हूंदो आहे राइट ऑफ सेल्फ डिटर्मिनेशन। फेडरेशन में राइट ऑफ सेल्फ, जीअं मुआशी मसइला 100 अरब 200 अरब NSA में वधनि था, उहो असांजे लाइ एॾी का इम्पॉर्टेंट कोन्हे का। असल इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त सिंध में बुनियादी तौरु जेका राइट ऑफ सेल्फ उन सिंधी पॉपुलेशन ते आहे। जीअं उहा ई अल्टर थी वञे त कुझु जेके माण्हू चवंदा भई 200 अरब रुपया वधीक वफ़ाक़ सां मिलंदा, NSA में हीअं थींदो हीअं थींदो, क़ौमी असेंबली में हिकिड़ी सीट वधंदी न वधंदी, इहो सेकेंडरी इशू आहिनि। इशू जेको इहो आहे त सिंध में सिंधी पॉपुलेशन खे जेको तव्हां डायल्यूट था कयो, उनखे रिलेटिवली तव्हां घटि था ॾेखारियो, इहो त तमामु आम इशू आहे। सही, बिल्कुलु मुश्ताक साहब, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। इसाक साहब, तव्हां बि डॉक्टर महबूब साहब ऐं मुश्ताक साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, कीअं तव्हां इन जो जाइज़ो वठंदो? मामिलो सिंध जो बचे थो,
त सिंध जा मुफ़ादनि जा मामला बि साम्हूं अचनि था, त कीअं था हिन शइ खे ॾिसो तव्हां? ॾिसो न, ॻाल्हियूं बिल्कुलु पंहिंजी जॻह ते दुरुस्त आहिनि त सेंसस में असांखे जेको सिस्टम रखियो आहे, जीअं महबूब साहिबु चयो त शनाख़ती कार्ड खां सवाइ ऐं डिफेक्टो नमूने सां कई थी वञे, त उन सां असांखे यकीननि जेको आहे सो असांजी आबादीअ जा जेके अंग खराईंदा उहे असांखे तशवीश असांखे आहे पंहिंजी जॻह ते। ऐं थोरो इन जो पस मंज़र कंदुसि त जेका सेंसस थी आहे पूरे पाकिस्तान में जॾहिं बि थी आहे त उन में नुक़सानु असांखे थियो आहे। माना सिंध वाहिद सूबो आहे जंहिं सूबे जी आबादी उतां जे असुल जेके रहवासी आहिनि सिंधी आहियूं, असीं पंहिंजी जॻह ते उन में जेको ॿियनि ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़नि जो तइदादु उहो वधीक आहे टिनी सूबनि जे भेट में। तंहिंजे करे सेंसस, हर सेंसस में असांजो तइदादु जेको आहे सो जनरली तौर ते घटिजे थो चवणु। हींअर बि असीं 61% 2017 जे में आया आहियूं, पर भई पोइ बि 40% असांजा जेके माण्हू आहिनि ॿिया ॿाहिरियां माण्हू रहनि था जेके गैर सिंधी आहिनि। ऐं उन खां पोइ माफ़ कजो, ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। सैयद ज़ैन शाह ACUP सदर असां सां लाइन ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम साईं ज़ैन शाह साहब। वालेकुम सलाम अदा। शाह साहब, नई आदम ॻणप जे हवाले सां फ़ैसिला कया पिया वञनि त नई ॻणप हाणे थींदी, इन ते तव्हां इन जो कीअं जाइज़ो वठंदव? सिंध जे मुफ़ादनि में हूंदो, सिंध जे लाइ हाकारी असर हूंदा, नाकारी असर हूंदा? हिकिड़ी रिथाबंदी तहत ते असांजे सूबाई वजूद खे या क़ौमी वजूद खे ख़तम करण जे लाइ पाकिस्तान जे ठहण खां वठी इहो धंधो थींदो पियो अचे। ही 10 सालनि में जेका शेड्यूल्ड आहे उनखे गैर ज़रूरी 5 सालनि में कयो वियो। ऐं सम्झां थो त हिकिड़ी साज़िश आहे, न त 2027 एॾो परे कोन्हे। 27 में इहे सभु सिस्टम आणे सघजनि पिया। हिकु ऐं हिनखे इन नज़र सां थो ॾिसां त तारीख़ी पस मंज़र मुख़्तसरनि इहो त 1 यूनिट जो हणणु असांजी सूबाई हैसियत ख़तमु करणु। वरी उन वक़्त ते बि मरहूम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं 1 यूनिट जो हामी हो। 73 में असांजो सूबो जेको अंग्रेज़नि जे वक़्त में बि सिंधी ज़ुबान जो सूबो हो उनखे बायलिंगुअल कयो वियो। 2012 में पीपुल्स पार्टी जी हुकूमत 13 में उनखे ॾिठो बलदियाती निज़ाम ॾिनो त जीअं सिंध जी विरासत करे सघिजे ऐं इंतिज़ामी विरासत जहिड़ी अमलनि करे छॾी, उनखे बि अवाम रद्द कयो। हाणे वरी जेको बलदियाती निज़ाम बि आणीनि पिया उहो उनजो बि बुनियादी सबबु इहो पियो अचे त आहिस्ते आहिस्ते जेको वञे पियो, असीं ॾिसूं पिया त जेके तरमीमूं आणीनि पिया उहे हिनखे इंतिज़ामी तौर ते विरहाइण जूं पई कनि। 2000 असीं हिन सेंसस खे इन साॻे नज़र जे इन पस मंज़र में ॾिसूं था त सेंसस जो जेको इशू आहे उन कराइण जो मक़सदु त 2017 जी जेका आदमशुमारी हुई जेका असांजे हिसाब में सही हुई ऐं टिनी सूबनि मञी हुई, उन में सिर्फ़ु पाकिस्तान पीपुल्स पार्टी ई न मञी। उनजो सबबु इहो त 2013 में जेका हिनखे शिकस्त मिली अवामी जिदोजहद में सिंध खे इंतिज़ामी विरहाइण जी, त 2017 में फ़ौज जी निगरानीअ में थी आदमशुमारी जेका असांजे नज़र में दुरुस्त हुई। थोरी घणी त सॼे मुल्क में घटि वधाई थींदी आहे पर उहा मुंहिंजे ख़्याल में दुरुस्त हुई। उनखे CCI में चैलेंज पाकिस्तान पीपुल्स पार्टी कयो ऐं जवाज़ फराम कयो इन हुकूमत खे त ॿीहर आदमशुमारी करायो। उन करे हिन वक़्त ते पाकिस्तान पीपुल्स पार्टी हिन ते डिमांड करे त ॿीहर कराइण जी ज़रूरत कहिड़ी आहे। पर हिन में जेको CNIC जो शब्द ख़तमु करणु, गैर मुल्कियुनि खे उन नमूने सां ॻणणु ऐं जेको चवनि था डिजिटल उन सां फिज़िकल प्रूफ जॾहिं न हूंदोसूं त असीं छा के चैलेंज कंदासूं। उन करे असीं सम्झूं पिया इहो दुरुस्त न आहे, न सिर्फ़ु दुरुस्त न आहे पर इहो हिकिड़ी साज़िश तहत ते सिंध खे हिकिड़ो दफ़ो सिंधियुनि खे मिनोरिटी जेको 62% सिंधी ॻाल्हाईंदड़ आहिनि, असीं बि सम्झूं पिया त उर्दू ॻाल्हाईंदड़ बि हाणे रुख मटिजे पियो, उहो बि सिंधियुनि जो हिकिड़ो हिसो थींदो पियो वञे ऐं उहो बि असांजो क़ौमी हिसो आहे। त उन्हनि खे गैर मुल्की अफ़गानी, बर्मी, बंगाली, इंडियंस मुख़्तलिफ़ माण्हुनि जा असांखे करे मिनोरिटीअ में ख़ुशूसन अफ़गानियुनि जेके हिननि खे शहरियत ॾेई ऐं असांखे मिनोरिटी में ॾेखारण था चाहिनि त 10 सूबनि जा माण्हू ॿिया वधीक आहिनि। हिकु ॿियो जेको कराचीअ में ख़ुशूसन आबादी वधीक ॾेखारण जा जेके कोशिशि कंदा त जीअं हितां जी जेका अवामी नुमाइंदगी आहे
उन खे टोड़े सघिजे त अवामी नुमाइंदगी खे टोड़िजे जी। ऐं लोकल बॉडीज़ खां पोइ जनरल इलेक्शन्स में उनजो गवर्नमेंट बि प्रैक्टिकली वञी हली सिंधियुनि खां। सो उन करे असां हुनखे साज़िश सम्झां पियो। ॿ, इन में इनजी जवाज़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी हुकूमत जवाज़ फराहम कयो आहे ऐं उन ते अमल हिननि जा गठजोड़ी इस्टेब्लिशमेंट ऐं PTI जी हुकूमत इहो ख़राबु कमु करे रही आहे। अच्छा शाह साहब, हाणे ही जेको तव्हां शयूं साम्हूं रखियूं, सिंध जा वजूद जा मामला, सिंध जे मुफ़ादनि जा मामला, NMC जो मामिलो बि साम्हूं अचे पियो, या ईंदड़ वक़्त में अगरि ही नई जेकी आदम ॻणप थिए थी जहिड़े अंदाज़ में चवनि था, NIC जो शर्त ख़तमु, नादरा जी वेरिफिकेशन न थी सघंदी, आर्मी बि फ़ौज बि उनजी निगरानी न कंदी, त छा था सम्झो त जेको सिंध जो जेको असलूको रहवासी आहे या सिंध जो सॼण जंहिंखे चइजे, उन वटि छा फ़ैसिला हूंदा? पर हाणे मामिलो इहो आहे त सिंध जो सॼण कंहिंखे चऊं, हिते त वज़ीर आला प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे त असांखे NFC जो वधीक हिसो मिलंदो। इहो तरीक़ो ई ग़लति आहे। NFC में पॉपुलेशन सां वधण सां असांखे हिसो कोन खपे। असांखे पंहिंजनि सूबनि खे पंहिंजनि वसीलनि जी मालिकी खपे। पोइ असांखे मर्कज़ खां पिनण जी ज़रूरत कान पवंदी। सिंध जो सान्यावंद केरु? जी, मतिलबु हिकिड़ो अवाम आहे जेको सिंध जी जाग्राफी खे बचाए पियो, सिंध खे विढ़ाइण खां बचाए पियो, सिंध जी ॿोलीअ खे बचाए पियो। पर मर्कज़ जी या सूबाई हुकूमतूं त हुनजी दुश्मन थी बीठियूं आहिनि। उन करे असां जेके कॉम्परस्त तंज़ीमूं थियूं था, अदबी हल्का थियनि था, पोइ वञी था उन्हनि खे जाॻायूं। और वतन दोस्ती जो जज़्बो जेको पोएं साल खां पोईं सदीअ में साईं GM सैद ऐं ॿियनि हुनजे हमअसर माण्हुनि पैदा कयो आहे, उहो जंग विड़ी पंहिंजी हिकिड़ी अवामी नुमाइंदगी खां सवाइ जंग विड़ी ऐं हिनजो घेरो करे पियो। जॾहिं त अवामी नुमाइंदगी रखंदड़ सियासी जमायतूं जेके क़ौमी ऐं सूबाई असेंबलीअ में आहिनि, उन्हनि खे जॾहिं बि नुमाइंदगी मिले थी 2013 वांगुरु सिंध खे इंतिज़ामी तौर ते विराइण जो, ऐं चीफ मिनिस्टर जंहिंखे सिंध जे इत्तिफ़ाक़ करणो हो, उहो सिंध दुश्मनी करे CCI में सेंसस खे रद्द कराए ऐं सिंध दुश्मनी करे पियो। असांजो इहो सान्यावंद माण्हू, असांखे यकीनन ख़बर आहे त अवामी एहतिजाज कंदासीं त असांजो साथ ॾींदो, पर एडवोकेसी कंदो आहे पंहिंजनि लालचुनि जे करे हिननि पीपल पार्टी जे माण्हुनि जी। ऐं आउं सम्झां पियो त हिन वक़्त ते हू एक्सपोज़ थी क़ौमी क़तार या सिंध दुश्मन हुननि जी सोच अमली सियासत थिए थी। उन्हनि खे बि असांखे असांजे सान्यावंदनि खे बि मुस्तक़िल मिज़ाजी सां इशू खां पोइ बि हुन इन्हनि खे इशू पैदा कंदड़ या सिंध दुश्मनी जो फ़ैसिलो कंदड़ खे इलेक्शनुनि में रद्द करणो पवंदो, तॾहिं को मुस्तक़िल थींदो, न त सिंध ते तलवार त हर ॿिए साल कान का खणी पई आहे। शाह साहब मुख़्तसरन तव्हां खां मालूम कंदुमि त नाणे जी विर्छ रेवेन्यू आधार ते या आबादीअ जे बुनियादनि ते कई वञे? असां त चऊं त असां त हिनखे रीस्ट्रक्चर था करणु चाहियूं। असां हिनखे पंहिंजे वतन जे वसीलनि यानी रेवेन्यू ऐं इन बुनियाद ते वसीलनि जी विर्छ आदमशुमारीअ ते कहिड़े क़िस्म जो फॉर्मूलो आहे। असीं अलॻि वाइदतूं आहियूं, असीं हिन फेडरेशन जो हिसो आहियूं, पर जेकॾहिं असांखे हिकिड़ी घणी आबादीअ वारा माण्हू असांजो नाणो खणी वेंदा त असां कंहिं बि पाकिस्तानियत या इस्लाम या ॿिए जज़्बे में पंहिंजे वतन जे माण्हुनि जो हक़ असीं धारियुनि खे न ॾींदासीं। ठीकु आहे, महिरबानी शाह साहब तव्हांजी, तव्हां KT न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। इसाक़ साहब तव्हां पे ॻाल्हायो त मूं तव्हांखे उन टाइम शाह साहब अची विया त मां तव्हांखे डिस्टर्ब कयो। तव्हां बिल्कुलु चवण पे चाहियो त सिंध जे इन इशूज़ जे हवाले सां त हीअ जेकी मौजूदा नई आदम ॻणप थींदी, इन जा कहिड़ा असर सियासी समाजी मुआशी तौर ते पवंदा? मूं इन ॻाल्हि खे कंटिन्यू करे कंदुसि त जेका आदमशुमारी जॾहिं बि थी आहे त उन जे अंगनि अखरनि सभ खां वधीक टिनी सूबनि में सिंध जे माण्हुनि खे परेशान कयो आहे। ऐं आदमशुमारीअ में हमेशह असांजा ई अंग अखर जेके आहिनि से घटि अचनि था, या असांजे सूबे में ॿियनि माण्हुनि जो तइदादु वधीक आहे, इन करे तशवीश असांखे आहे ऐं रहंदी। हिकिड़ी शइ उहा तय आहे पंहिंजी जॻह ते। मेन शइ इहा आहे त आबादी जेका आहे सॼी सिंध जी, उहा जेका डिफरेंस पैदा करे थी या जेका असां लाइ तशवीश जो बाहिस थिए थी,
उहा थिए थी कराची जी आबादी। इन शइ खे असांखे मञिणो पवंदो। कराचीअ जी आबादी ऐं जेका जंहिंखे असीं चऊं था त नॉन सिंधी वारो जेको टर्म इस्तेमालु थिए थो उहो तव्हांखे सिंध जे ॿियनि वॾनि शहरनि में बि नज़र ईंदो। 2017 जी आदमशुमारी में न रुगो कराचीअ में नॉन सिंधी जो तइदादु वधियो आहे, पर नॉन सिंधीज़ या ईअं खणी चइजे त सिंधी ॻाल्हाईंदड़ हैदराबाद में, मीरपुर ख़ासि में ऐं सखर में अक़लियत में ज़ाहिर थियो आहे। उन शइ खे कंहिं माण्हूअ नोट न कयो। हिकिड़ी शइ। नंबर 2 ॻाल्हि, मां सिर्फ़ु इहा थोरी हिकिड़ी पंहिंजे तरफ़ खां ॻाल्हि रखंदुसि त जॾहिं 2017 जी सेंसस जा अंग अखर जारी थिया त असांजूं पॉलिटिकल पार्टीज़ ॿियूं केॾांहुं वयूं, उन्हनि जो छा मौक़ुफ़ हो? उन्हनि जो मौक़ुफ़ इहो क़तई तौर ते वाज़ियो कोन हो त असीं हिन आदमशुमारी खे मञूं था। हाणे चवनि था त असीं हिन आदमशुमारी खे जेको आहे सो आदमशुमारी उहा सही हुई, उनखे हाणे असीं न उनखे इंटेक्ट रखियो वञे। तंहिंजे करे असीं सदाईं असांजो जेको इवन आउं एतिरो बि चवंदुसि कॉम्परस क्लास जेको आहे, कॉम्परस जेके आहिनि उहे बि जेके आहिनि से वाज़ियो न रहिया आहिनि ऐं उन्हनि जी वाज़ियो स्ट्रेटजी न आहे। पीपल्स पार्टी मुतालबो कयो, उन खे वरी MQM कयो, वरी उन खां पोइ जेको जमा इस्लामी कयो, सुप्रीम कोर्ट में 9 महीना केस हलंदो रहियो ऐं तव्हां उन जूं प्रोसीडिंग्स पढ़ो, अख़बारुनि में ईंदियूं रहियूं ऐं असीं चवंदा रहियासीं मुख़्तलिफ़ उन ते जॻहियुनि ते जेके असांजा फोरम्स हुआ उन में चवंदा रहियासीं त बाबा हीउ तमामु वॾो फ़ैसिलो करण लाइ वञनि पिया ऐं हीउ अनटाइमली जेका असां सेंसस कराइण लाइ MQM जे चवण ते या जमा इस्लामी जे चवण ते हीउ कराइनि पिया ऐं सिर्फ़ु उन्हनि जो मुतालबो कराचीअ जो मुतालबो हो। पोइ वरी हुननि पूरे पाकिस्तान खे उन सां ॻंढियो। तंहिंजे करे उन जा नुक़सान ज़रूरु पवंदा, पर उन नुक़साननि जो जेको उनखे एनालिसिस असांखे करणु खपे त कराचीअ जी आदमशुमारी जेका आहे न उहा असांजे उनखे जेको डेमोग्राफिक चेंज थी हाणे उन में आहे त हींअर जेका आदमशुमारी ॾेखारी वई आहे जंहिंजो वॾो इम्कानु आहे त 2.5 खां 3 करोड़ उहा ॾेखारी। आउं सम्झां थो, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे, छाकाणि त आउं हिकिड़े रिसर्चर जी हैसियत सां चवंदुसि त कराचीअ जी आदमशुमारी 6 मिलियन 60 लख आदमशुमारी घटि ॾेखारी वई आहे। मुंहिंजी राय आहे, थी सघे थो त मुंहिंजी राय में को डिफरेंस अची वञे, पर 6 मिलियन पीपल्स जेके आहिनि से कराची में घटि ॾेखारिया आहिनि, जेके हिन आदमशुमारीअ में जेका थींदी उन में इंक्लूड थींदा। सही, ठीकु आहे। महबूब साहब, डिजिटल तरीक़े जी ॻाल्हि साम्हूं अचे थी त पाण वटि RTS वारो बि मिसाल साम्हूं आहे। कीअं मिसाल माण्हुनि खे कीअं यकीन अचे त जेको डिजिटल तरीक़ो हूंदो उहो बहितरु हूंदो ऐं आदमशुमारी हसास मामिलो आहे, इन ते ज़िंदगियुनि जा फ़ैसिला थींदा? साईं, ज़बरदस्त सुवालु आहे। मां पाण इन लाइ सोचियो वेठो त तव्हां सुवाल इहो पुछो त ॻाल्हाइजे। ॾिसो, वफ़ाक़ जे मथां इख़लाक़ी क़ानूनी आइनी ज़िमेवारी आहे त हीउ प्रोसेस अहिड़े नमूने में कयो वञे जो सभई धुरियूं उन ते यकीन कनि ऐं उनखे मञनि त वाक़ई इहे अंग अखर जेके आहिनि से दुरुस्त आहिनि। छो जो सिर्फ़ु पाकिस्तान में न, पर दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि इन्हनि शयुनि ते नज़र रखी वेंदी। हाणे इहा शइ असांजे साम्हूं आई आहे। हाणे असां ॾिसूं त हाउ टू गो अबाउट, असां इनखे कीअं मुंहुं ॾियूं, कीअं इनखे कयूं त जेका उहा शइ जेका अचे जंहिंमां असांखे जेको नुक़सानु थियण जो अंदेशो आहे उहो घटि में घटि कीअं कजे। असां वटि इदारो आहे सिंध ब्यूरो ऑफ स्टैटिक्स। उहे सुठो कमु कनि पिया, उन्हनि वटि पंहिंजो माण्हू बि आहिनि, उनखे ट्रेनिंग बि आहे। असां अॼु तव्हांजे हिन फोरम ज़रिए इहो मुतालबो कंदासीं त आदमशुमारी जे पहिरें मरहले खां वठी आख़िर ताईं सिंध ब्यूरो ऑफ स्टैटिक्स खे मुकमिल तौर ते इन्वॉल्व कयो वञे। इन इदारे जूं सिंध में 41 ऑफिसूं आहिनि। हींअर सिंध गवर्नमेंट तरफ़ां जेको आहे सो शायदि सेक्रेटरी लोकल बॉडीज़ ऐं सेक्रेटरी इंटरप्रोविंशियल जेको डिपार्टमेंट आहे उन 2 सेक्रेटरीज़ खे इन प्रोसेस में इन्वॉल्व कयो आहे। असां चऊं था त इन में जेको ब्यूरो ऑफ स्टैटिक्स जो DG आहे जेको इत्तफ़ाक़न
PhD आहे स्टेटिक्स में, उनखे इन्वॉल्व कयो त जीअं असां माण्हुनि जो एतमाद बि थिए। हू उन्हनि वटि मास्टर ट्रेनर बि आहिनि, उनखे जेको ट्रेनिंग बि ॾेई सघनि था ऐं हू जेको आहे सो रिज़ल्ट खे शफ़ाफ़ बनाइण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे सघनि था। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वञे। ॿी ॻाल्हि आहे अवेयरनेस। हाणे जेके बि असांजो थिंक टैंक्स आहिनि, मुश्ताक मीरानी साहिबु जीअं हवालु कयो, असांजो इसाक़ साहिबु आहे, सिंध विज़न आहे, असां इहे गॾिजी कमु कयूं पिया। पर ॾिसो न, असांजो हिकिड़ो महदूद रोल आहे। बुनियादी तौर ते असुलु तौर ते जेको मेन पावर आहे, जेके पैसा आहिनि, जेका क़ुवत आहे, जेके ब्रांचिस आहिनि, उहे सभु असांजी पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि। हिन महिल ताईं असां त पंहिंजी तरफ़ां जेको आहे सो मुकमिल तौर ते एक्टिव थी विया आहियूं, पर पॉलिटिकल पार्टीज़ जेके अञा ताईं इन सिलसिले में एक्टिव न आहिनि थियूं, उन्हनि खे मैदान ते हर तरह सां अचिणो आहे जो कजे। टियों जेको फैक्टर जेको आहे जंहिंमें आवाम जेको ॾिसी रहियो आहे वॾी उमेद सां, उहो आहे मीडिया। टेलीविज़न आहे, अख़बारूं आहिनि ऐं सोशल मीडिया आहे। त हाणे इन ते थोरो घणो प्रोग्राम वग़ैरह पिया था अचनि, पर असांखे तमामु एग्रेसिवली इहे मीडिया जो इस्तेमालु खपे त जीअं सिंध जे माण्हुनि खे ॿुधाइनि त सही न त आदमशुमारी थींदी कीअं, इहा डिजिटल जेको प्रोसेस थिए थो उन में कीअं थींदो। हाणे केतिरा माण्हू असांखे फ़ोन करे पुछनि था, साईं असांजे ख़ानदान में त रहूं था 15-20 माण्हू, हिकिड़ो ख़ानदान थियो। न बाबा, इहो हिकिड़ो ख़ानदान न आहे। हिकिड़ो माण्हू, हिकिड़ी ज़ाल उनजी आहे त उहो हिकिड़ो ख़ानदान, भली गॾु छो रहनि। ॿियो भाउ आहे उनजी घरवारी त ॿियो ख़ानदान थी वियो, टियों भाउ आहे त टियों ख़ानदान थी वियो। पोइ भली उहे घर में 15 भाती हुजनि या 20 भाती हुजनि, पर अक्सर माण्हुनि खे इन ॻाल्हि जी ॼाण कान्हे। ॿी ॻाल्हि त जिन जायुनि ते नेट अवेलेबल न आहे, सिंध जी ॿाराड़ीअ में केतिरा आहिनि जिते लाइट कोन थी अचे, उते जेको आहे आल्टरनेट जेको आहे सो अरेंजमेंट फेडरल गवर्नमेंट जो कमु आहे त कयो वञे। सही। त उहे जेके आहिनि से उन सिलसिले में जेकॾहिं हुजे त पोइ मैन्युअली फिज़िकली उन्हनि माण्हुनि जी एंट्री कनि, पोइ उनजो हिकिड़ो परसेंटेज मुक़ररु कनि। भई ठीकु आहे, आदमशुमारी डिजिटल थिए थी, पर 2, 3, 4, 5% हुननि उते बिजली कान्हे, सलद कोन्हे, उन मैन्युअल कयो। त इहे शयूं आहिनि जंहिंमें असां माण्हुनि खे अवेयरनेस ॾींदासीं त पोइ जेके असांजे ख़िलाफ़ु इहो हिकिड़ो डेमोग्राफिक इंजीनियरिंग बिल्कुलु जो हिकिड़ी पॉसिबिलिटी थी पई आहे, उहा घटाए सघे। बिल्कुलु ठीकु आहे, सही। मुश्ताक साहब, ज़ैन शाह साहब जी बि तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं तव्हांखे यादि बि हूंदो त नूर मोहम्मद सुमरे साहब खे सेंसस कमिश्नर मुक़ररु कयो वियो, जंहिं खोड़ सारा इंकशाफ़ात बि कया हुआ। तव्हां उन 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 दौर जा उहे इंकशाफ़ात या अॼु जेकी ज़ैन शाह साहब ॻाल्हि ॿोल करे थो, या जेके अक्सरियती जेके ॻाल्हियूं थियूं अचनि त अगरि अक्सरियती जंहिंखे ॼाणायो वेंदो जेकी आबादीअ खे, त उहो सिंध जे मुफ़ादनि जा फ़ैसिला, सिंध जा जेको आवाज़ु हूंदो उन जा फ़ैसिला उन वटि अची वेंदा। तव्हां हिन हवाले सां छा चवंदा? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जीअं ज़ैन शाह काफ़ी हिकिड़ो बैकग्राउंड ॿुधायो, हिकिड़े पॉलिटिकल पार्टी जे ज़िम्मेवार जे हैसियत सां ज़रूरु जेको हुन ॿुधायो हूंदो उन्हनि जे पोयां हिकिड़ो सचाई हूंदी। पर मेन शइ हीअ आहे न त आर्टिकल जेको 15 ऐं 23 उन में मिसाल 15 में इहो आहे त को माण्हू किथे रही सघे थो, 23 जो मक़सदु आहे को माण्हू ज़मीन ख़रीद करे सघे थो। उन जे मौजूदगीअ में पाणी अचे थो, उहो त जेको आहे सो वधंदो थो वञे न। जेको माइग्रेशन आहे टिनी सूबे में अफ़गानिस्तान में अचे थी, उहा वधंदी थी अचे। जेसि ताईं उनखे न रोकींदासीं त जीअं इसाक़ साहिबु तमामु सुठी ॻाल्हि कई त भई हर जेका पंहिंजी जेका सेंसस थिए पई हुन में सिंधियुनि जो तइदादु घटिजी थो वञे। घटिजे इन जे करे थो त मोस्टली जेका इन्वेस्टमेंट आहे, जेका तरक़ी आहे, उहो बाक़ी सिंध जे मुक़ाबले में कराची में थिए थी। उते रोज़गार आहे ऐं ॿिया माण्हू उते रहनि था। तंहिंजे करे जेसि ताईं 2 आर्टिकल मौजूदु हूंदा तेसि ताईं सिंध जे में माइग्रेशन वधंदी वेंदी। छो न असां हीअ त जेको सेंसस आहे उहो हिकिड़ो वन इवेंट आहे। असां प्रोसेस खे वठो न, इवेंट आहे सपोज़ 4 महीननि 5 महीननि खां पोइ सेंसस थिए थी, उन खां पोइ त माण्हू त कंटिन्यू ईंदा रहंदा न। जॾहिं ईंदा रहंदा त उन्हनि खे कीअं हुनजे असली चैलेंज असांजे लाइ इहो ई आहे। सही। अच्छा महबूब साईं,
छा मां कीअं हिन खे वधीक बहितर कीअं बणाइजे, इन ते छा राय छा हूंदी तव्हांजी? कमु ॻरो आहे, इहा ॻाल्हि असांखे मञणी खपे त कमु ॻरो आहे, कंहिं हिकिड़ी तंज़ीम या कंहिं हिकिड़े सियासी पार्टी जे वस जी ॻाल्हि न आहे। इहो कमु हींअर सिंध जे घर घर में हर माण्हू जेको आहे सो वञी ऐं पंहिंजो कोशिशि करे। अॼु बि सिंध जे लखे माण्हू वटि शनाख़ती कार्ड न आहिनि, हू पंहिंजा शनाख़ती कार्ड ठाराइनि। हू जेको आहे सो इन सेंसर फॉर्म जेको अचे थो उन जे बारे में ॼाण वठनि। असांजा बि साथी दोस्त हर जाइ ते वेंदा। असीं हींअर जेको आहे सो मुश्ताक साहब ऐं मां असां हैदराबाद जो टूर करे आया आहियूं। सुभाणे वरी ॿी जाइ ते असांखे वञिणो आहे, त असांखे जेके पंहिंजा रिसोर्स ओतिरा कंदासीं न। पर हीउ जेको तव्हांजो मीडियम आहे टीवी ते जेको गुफ़्तगू थिए थी, इहो त सिंध जे कुंड कुर्छ में त माण्हू ॾिसनि न, त जेसि ताईं हू पंहिंजे घर में, जेसि ताईं हू पंहिंजे जेके असांजा उस्ताद आहिनि जेके हिन में इन्वॉल्व थींदा सेंसस जे प्रोसेस में, उहे हिन ॻाल्हि खे सम्झनि ऐं अॻिते वधाइनि। ऐं मां त हिकिड़ो अञा बि जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट खां मुतालबो कंदुसि त जेके वॉलंटियर जेके हे इन्वॉल्व कंदा बतौर इन्यूमरेटर्स, उन में सिंध जे शागिर्दनि खे इन्वॉल्व कनि। यूनिवर्सिटी जा शागिर्द कंप्यूटर लिटरेट आहिनि, बाशऊर आहिनि, ॼाणनि था पिया। उनखे बि जेको आहे सो तव्हां रिम्यूनरेशन ॾियो, उनजी मज़दूरी ॾियो, त हो बि वञी सिंध जे कुंड कुट सां तालो रखनि था। हू पंहिंजे ॻोठ में पंहिंजे इलाइक़नि में बहितर कमु करे सघनि था बनस्बत ॿियनि थकल माण्हुनि जे। बिल्कुलु। ऐसा को इन ई ॻाल्हि सां कंटिन्यू कजे त जेकी कमेटी एक्सपर्ट्स जी ठाही वई उन में 12 जेके मेंबर्स हुआ, उन में चयो थो वञे त हिकु बि उन में सिंधी ॻाल्हाईंदड़ न हो। त पोइ सिंध जे मुफ़ादनि जा या सिंध जे मुस्तक़बिल जा फ़ैसिला उन ते स्टैंड अचे थो, आवाज़ु उथे थो। ॾिसो न, हिकिड़ी शइ आहे त सेंसस जूं जेके टेक्निकल शयुनि खे कोन थो एड्रेस कयो वञे। असांजो मुंहिंजो जेको ख़्यालु आहे, न पॉलिटिशियन थो करे न असांजी मीडिया थी करे। हाणे ॾिसो न, असीं था चऊं त बाबा असांजा माण्हू वञनि उते वञी पंहिंजी मुहिम हलाइनि। बिल्कुलु महबूब साहब जी ॻाल्हि पंहिंजी जॻह ते सही आहे। मसइलो आहे त तव्हां सिंध जूं जेका बि सेंसस थी आहे, सिंध जूं जेके बि सेंसस, उन में तव्हां ॾिसो त असांजो अंगो अखर कंहिं बि हिकु ज़िले ते असांखे भला एतिराज़ु पहिरीं रहियो आहे त नवाब शाह जी घटि ॾेखारी वई आहे, या सखर जी घटि ॾेखारी वई आहे, जेकबाबाद जी घटि ॾेखारी वई आहे। माना 2017 जी सेंसस जॾहिं जा अंग अखर आया त कंहिं बि माण्हू एतिराज़ु कयो उन ते? छो न कयोसीं असां? जॾहिं त इहो एतिराज़ु जमा इस्लामी MQM कराचीअ ते कयो ऐं पीपल्स पार्टीअ जो जेको उन में जमा थियल आहे पंहिंजो कॉमन इंट्रस्ट जी, उन में इहो क्लियर लिखियलु आहे त सॼी सिंध जी आदमशुमारी घटि ॾेखारी वई आहे। 6 करोड़ 20 लख उन्हनि अंगु ॾेखारियो आहे त सिंध जी आबादी 6 करोड़ 20। तंहिंजे करे असीं अॼु बि चऊं था त इहा आदमशुमारी सिर्फ़ु कराचीअ जी घटि न ॾेखारी वई आहे, जिन जो क्लेम करे थी MQM ऐं सुप्रीम कोर्ट जी आहे, या असांजे ज़िलनि जी बि आदमशुमारी घटि ॾेखारी वई आहे। माना जेको टेक्निकल मसइलो हिकिड़ी शइ आहे। हाणे वरी बि जेकॾहिं आदमशुमारी थींदी त उन में असांजी जेका आदमशुमारी आहे, असांजे ज़िलनि, असांजा जेके कराची खां सवा जा ज़िला आहिनि सिंध जा, उन जी आदमशुमारी में को एॾो वॾो फ़र्क़ु न ईंदो। पर कराचीअ जी आदमशुमारी असांजे हिन अंग खे जेको आहे सो डिफरेंट कंदी, ऐं उन सां जेके क़ौमी असेंबली सूबा असेंबली जूं सीटूं वधंदियूं, उहे असांजी पॉलिटिकल डेमोग्राफीअ खे जेको आहे सो नुक़सानु पहुचाईंदियूं। इन जे करे असीं चऊं था त जेका आदमशुमारी आहे उन में इहा शइ क्लियर हुअणु खपे त जेके माण्हू, मुतालबो असांजो इहो हुअणु खपे, असांजे पॉलिटिकल पार्टीज़ जो हुजणु खपे, कॉमर्स पार्टीज़ जो हुजणु खपे, असांजे इंटेलेक्चुअल्स जो हुजणु खपे त बाबा कराचीअ में जेके ॿाहिरियां माण्हू रहनि था उन्हनि खे वोट जो हक़ु ॾेई तव्हां उन्हनि खे सियासी तरह मज़बूत था कयो, उहे असांजे हिन हिसे खे ख़तमु कंदा। तंहिंजे करे इहो आहे त कराचीअ जी आदमशुमारी असांखे नुक़सानु ॾींदी। बिल्कुलु, महिरबानी इसाक़ सुमर साहब, डॉक्टर साहब तव्हांजी, डॉक्टर महबूब शेख साहब तव्हांजी महिरबानी, मुश्ताक मीरानी साहब तव्हांजी महिरबानी। इंतिहाई अहम मौज़ू नाज़रीन, आदमशुमारी सेंसस मुल्क जा, मुल्क जे माण्हुनि जा, मुल्क जे मुआशी सियासी फ़ैसिला आदमशुमारी ते ॿधल हूंदा आहिनि। सीरियस इन खे वरितो वञे ऐं सीरियस अंदाज़ में इन ते तहक़ीक़ बि कई वञे
इन ते डिस्कशन बि थियणु घुरिजे त जीअं साफ़ शफ़ाफ़ अंदाज़ में ॻणप थी सघे। माज़ीअ जूं जेके 2017 वारी आदमशुमारी जा अंग खरा जंहिंमें कराचीअ खे 1,60,00,000 या हैदराबाद खे 21 लख, सखर खे 14 लख ऐं लाड़काणे खे 15 लख ॼाणाए वियो। टोटल वञी 4,78,00,000 ते पहुती। हाणे वरी जेकी नई आदम ॻणप थिए थी उन जा नतीजा छा था अचनि, तव्हां ॻाल्हि ॿोल्हि ॿुधी कॉम्प्रस जमायतुनि जी बि, राइटर्स जी बि, लेखकनि जी बि, उन जा ख़्याल बि तव्हां ॿुधा। असां हिन इशू ते वरी बि अहम प्रोग्राम जेके आहिनि हिन ई मामले ते कंदा रहंदासीं त जीअं हिन जी वधीक माण्हुनि ताईं मालूमात बि पहुचे ऐं अगरि सिंध जा जिथे मुफ़ादनि जो को टकराउ थिए थो या सिंध जे हक़नि में मामला नथा वञनि उन ते बि ॻाल्हि ॿोल्हि थी कई वञे त जीअं वसी पैमाने ते हिन ते ॻाल्हि ॿोल्हि थिए ऐं उन जा बहितर नतीजा निकिरी सघनि। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अलाह।